नासिम वाक़िया कंदासीं मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं विजय अगवाणी में मुख्य बाज़ार ऐं ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो, जंहिं दौरान गैर क़ानूनी अदावतूं पट कयूं वयूं आहिनि। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। खबर अवां शेयर कई पिया। मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं विजय अगवाणी में मुख्य बाज़ार ऐं ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो, जंहिं दौरान गैर क़ानूनी अदावतूं पट कयूं वयूं आहिनि। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां मीरवा गोचाणी मां शेयर कई पिया। मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं विजय अगवाणी में मुख्य बाज़ार ऐं ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो, जंहिं दौरान गैर क़ानूनी अदावतूं पट कयूं वयूं आहिनि। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। मीरवा गोचाणी मां खबर अवां शेयर कई पिया। मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं विजय अगवाणी में मुख्य बाज़ार ऐं ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो, जंहिं दौरान गैर क़ानूनी अदावतूं पट कयूं वयूं आहिनि। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं विजय अगवाणी में मुख्य बाज़ार ऐं ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो, जंहिं दौरान गैर क़ानूनी अदावतूं पट कयूं वयूं आहिनि। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। आगाह कई पिया अवां खे मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं विजय अगवाणी में मुख्य बाज़ार ऐं ॿिनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो, जंहिं दौरान गैर क़ानूनी अदावतूं पट कयूं वयूं आहिनि। इंतजामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी अदावतुनि खिलाफ़ संदन कार्रवाई जारी रहंदी। खबर अवां शेयर कई पिया। मीरवा गोचाणी में इंतजामिया पारां हदखियुनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। तफ़सील माल कंदासीं मीरवा गोचाणी मां अरशद अली रुस्तमानी खां। जी अरशद, आगाह कजो। जी, पूरे सिंध में जेको आहे सुप्रीम कोर्ट जे अहकामात जी रोशनी में जेको आहे वो मीरवा गोचाणी में भी ऑपरेशन कयो वियो आहे। अधु के खिलाफ़ ऐं जेके अदावतूं आहिनि गैर क़ानूनी उन्हनि खिलाफ़ जेको ऑपरेशन में कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर शुजाबाद सलीम शेख ऐं मुख्तार कार शुजाबाद ऐं टाउन ऑफिसर मीरवा गोचाणी जीशान हैदर ऐं ॿियनि जी अगवाणी में जेको आहे उहो ऑपरेशन कयो वियो आहे। उन खां अॻु जेको टाउन कमेटी मीरवा गोचाणी पारां पूरे शहर में जेको लेटर जारी कया विया हुआ दुकानदारनि खे ऐं ताजरनि खे जेके गैर क़ानूनी अदावतूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। उन खां पोइ जेको आहे अॼु जेको आहे हेवी मशीनरी जे ज़रिए जेको आहे ऑपरेशन कयो वियो हिन शहर में। महिरबानी अरशद तफ़सीलनि जे लाइ। नाज़रीन, वक़्त जी ख़बरूं वधी ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो द टीवी न्यूज़।